शिपरो में 6 सेप्टेम्बर के हवाले से NPCIHA के उहदेदारनि पारां बाइको पंप खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई ऐं मुल्क के हक़ में नारेबाज़ी कई। इन मौक़े ते अॻवाननि दिलीप कुमार गल्लूमल ऐं विनोद कुमार सोनीअ चयो त असांजे वतन जी दिफ़ा लाइ जान ऐं माल जी कुर्बानियूं ॾींदड़ सूरमनि खे इन्हनि ॾिहाड़े ते यादि करणु असांजे फ़र्ज़ में शुमार थिए थो। इहो ई सबबु आहे जो इहो वचन वरिजाइण लाइ असां सॼे मुल्क जीअं असां बि हिते गॾु थी पंहिंजे सूरमनि खे भेटा पेश करण लाइ गॾिजी खेनि यादि करे रहिया आहियूं। अॼु 6 सेप्टेम्बर योम दफ़ा के हवाले से असां रैली कढी आहे। असां इहो ज़ाहिर कयो आहे त असीं पाकिस्तान सां गॾु आहियूं, पाक फ़ौज सां गॾु आहियूं ऐं हमेशह उनजी सलामती लाइ दुआ कंदासीं। ऐं शहीद जेके असांजा थिया फ़ौजी ऐं हमेशह उहे बि असांजा पंहिंजा फ़ौजी जेके शहीद थी विया आहिनि ऐं अॻिते बि हली असीं फ़ौजियुनि लाइ दुआ घुरंदासीं ताकी हू बि असांजी हिफ़ाज़त कनि। जे प्लेटफॉर्म तां जेका रैली कढी आहे 6 सेप्टेम्बर जे हवाले सां योम दिफ़ा जे हवाले सां त जी जेके असांजे शहीदनि जेके क़ुर्बानी ॾिनियूं हुयूं जंहिंजे करे अॼु असां सॼो पाकिस्तान सुकून सां आराम जी निंड सुम्ही सघिया आहियूं त हिन पाक फ़ौज जा थोराइता आहियूं ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद। अॼु जेका 6 सेप्टेम्बर रैली जो प्रोग्राम आहे जेके असांजा बहादुर फ़ौजी 6 सेप्टेम्बर ते शहीद थिया हुननि जे हवाले खां असांखे अफ़सोस आहे त असांजा बहादुर फ़ौजी जेके मुजाहिद असांजा पाकिस्तानी जवान जेके शहीद थिया आहिनि हुननि जे अफ़सोस में असां रैली कढी आहे त हुननि खे असांखे तमामु करे हुननि जे दुख में असीं शामिल आहियूं। असां पाकिस्तान आवाम आर्मी खां गॾु आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।